घोटकी जे तालके बावड़ो जे कचेवार इलाइक़े में धाड़ेलनि जो पुलिस ते हमले जे नतीजे में एक DSP ऐं 2 SHO समेत 5 पुलिस एहलकार शहीद थी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे घोटकी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद इस्माइल गडाणी। जी मोहम्मद इस्माइल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़रा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घोटकी जे कचे वारे इलाइक़े रोमती में पुलिस ऐं धाड़ेलनि में मुबैना मुक़ाबले दौरान एक DSP 2 SHO समेत 5 पुलिस एहलकार शहीद थी विया। ज़रियनि वटां मालूम थियो आहे त टिनि एपीसियुनि ते सवार पुलिस एहलकारनि बदनाम धाड़ेल राहिब शहर जे चाचे जे घर ते चढ़ाई कंदे घर में दाख़िल थिया त वेठल हथियारबंदनि पुलिस जो घेराव करे वरितो। ॿुधायो पियो वञे त 7 कलाकनि ताईं पुलिस एहलकारनि खे धाड़ेलनि यरगमाल बणाए छॾियो। अहिड़ो इतला SSP तनवीर तुने खे ॾिनो वियो। तंहिं बावजूदि पुलिस नफ़री वाक़े वारे हंधि वक़्त ते न पहुती, जंहिं बाद DSP उबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो ऐं SHO खींझू, SHO मीरपुर माथेलो समेत 5 पुलिस एहलकारनि खे शहीद कयो वियो। हिन महिल 3 APC, 4 पुलिस मोबाइलूं ऐं कुझु पुलिस एहलकार बि धाड़ेलनि कब्ज़े में वठी छॾियो आहे। अहिड़े वाक़े जी बदनाम धाड़ेल राहिब शहर पारां ज़िम्मेवारी क़बूल करे वरिती आहे। यादि रहे त कुझु टाइम पहिरियां सुल्तू शहर खे क़त्ल कयो वियो हू। ज़रिए वटां मालूम थियो आहे त सुल्तू शहर खे क़त्ल करण बाद संदसि भाउ सूमर शहर पारां पुलिस खे चैलेंज कयो वियो। धाड़ेलनि वटि क़ैद पुलिस एहलकारनि जे वक़्त ते मदद न थियण बाद DSP अब्दुल मालिक भुट्टो, SHO मीरपुर माथेलो अब्दुल मालिक कमागर, SHO खींझू दीन मोहम्मद लेगारी समेत 5 पुलिस एहलकारनि खे धाड़ेलनि पारां शहीद कयो वियो। जी महिरबानी मोहम्मद इस्माइल तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।